जावेद चौधरी तव्हां ॾिठो हूंदो जेको सीनियर एंकर पर्सन आहे, सहाफ़ी भी आहे, उर्दू चैनल ते तव्हां अक्सर हुनखे ॾिठो हूंदो, करंट अफेयर्स जा प्रोग्राम कंदो आहे, जेको ॻाल्हाईंदो आहे आज की वीडियो में क्या क्या मैं आपको बता रहा हूँ। उन हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाई, हिकिड़ो किस्सो ॿुधायो ॾाढो सुठो, मोटिवेशनल स्पीकर बि आहे उहो। उन ॿुधायो त हिकिड़ो ॿारु हुयो जंहिं वटि हिकिड़ो सिक्को हुयो, 5 रुपए जो सिक्को या रुपए 20 रुपए जो सिक्को जीअं हूंदो आहे, उहो सिक्को हुयो उन वटि। उहो खेॾंदो अचे पियो उन सां, ईअं मथे उॾाईंदो अचे पियो, वरी झपे पियो, वरी उॾाए पियो, वरी झपे पियो, ईअं खेॾंदो अचे पियो उन सां। त उन हथ मां उहो छॾाइजी वियो सिक्को ऐं हेठि वञी किरियो, नाली में या गटर में किरियो वञी। ॿारु रोई पियो ॾिसी करे, हाणे हिकिड़ो ई सिक्को हुन वटि। रोईंदो रोईंदो पीउ वटि आयो, पीउ खे चई मुंहिंजे वटि हिकिड़ो ई सिक्को हुयो जेको तव्हां ॾिनो हुयो, ख़र्ची जेका ॾिनी हुई उहा हथ मां किरी पियो, गटर में किरी पियो, नाली में हले पियो। त पीउ हुनखे अञा दड़का ॾिना त छो हिकिड़ो सिक्को ॾिनो मैं, उहो बि विञाए छॾे, हाणे न ॾींदोमांइ ॿियो, बसि हल। ॿारु रोईंदो रोईंदो वरी वञे पियो, ॾाॾे सॾु कयसि, बाबा ॻाल्हि ॿुधे ॾिया, हाणे तो वटि हिकिड़ो सिक्को हुयो जंहिंजे लाइ तूं रोएं पियो, पर इन जॻह ते जेकॾहिं तो वटि 2, 3 या 4 सिक्का हुजनि हा, उन्हनि मां अगरि हिकिड़ो गुम बि थी वञे हा त तोखे ॿियनि सिक्कनि जी क़दुरु बि थिए हा, त इहे बि न गुम थी वञनि ऐं तोखे एतिरो ॾुख बि न थिए हा। हिकिड़ो सिक्को वियो, काई ॻाल्हि न आहे, 2 ॿिया आहिनि, 3 ॿिया आहिनि, 4 ॿिया आहिनि सिक्का। त ईअं ई ज़िंदगी में कॾहिं बि हिकिड़ो सिक्को न रखो पाण वटि, 2, 3, 4 हुजनि। इन मां इहो सबक़ु मिले थो इन किसे मां त तव्हां बि कॾहिं बि कोई अगरि कारोबार कयो था त हिकिड़ो कारोबार न कयो, 2 या 3 कारोबार कयो एट अ टाइम। थोरो थोरो टाइम उन्हनि खे ॾियो त जीअं हिकिड़े कारोबार में अगरि नुक़सानु थी बि वञे थो त ॿियो कारोबार तव्हां थोरो घणो हुनजो अज़ालो करे सघंदो, ॿिए में बि नुक़सानु थी वञे त 3 कारोबार तव्हां जो जेको उहो बि तव्हां थोरो घणो अज़ालो करे सघंदो, हुन में थोरो आसिरो हूंदो, तव्हांजो किचन हली वेंदो घटि में घटि। जेकॾहिं तव्हां नौकिरी कयो था त नौकिरी बि 1 खां 2 कयो, 2 या 3 कयो अगरि टाइम मिले त जीअं अगरि हिकिड़ी नौकिरीअ में जवाबु मिली थो वञे तव्हांखे हिकिड़ी ॿी नौकिरी पार्ट टाइम वारी हुजे या 2 नौकिरी ॿियूं हुजनि जंहिंमें तव्हां सर्वाइव करे सघो, इन मां इहो सबक़ु मिले थो। ऐं ईअं ई तव्हां जेकॾहिं अफोर्ड करे सघो था, त मां वरी बि चवां थो जेकॾहिं अफोर्ड करे सघो था, जेकॾहिं मूं वांगुरु अफोर्ड नथा करे सघो त न कयो। अफोर्ड करे सघो था त शादियूं बि 3, 4 कयो, 4 शादियुनि जी इजाज़त आहे इन बिहाफ ते, इन शर्त ते जेकॾहिं तव्हां हुनखे प्रॉपर टाइम ॾेई सघो, प्रॉपर हुनखे ख़र्चु ॾेई सघो ऐं पूरो पूरो हक़ु हुननि खे ॾेई सघो त 2, 3, 4 शादियुनि ताईं इजाज़त आहे, पर हुनखे हक़ु पूरो ॾियणु खपे ऐं रज़ामंदी सां, बाहिमी रज़ामंदी जेका चवंदा आहिनि, गॾियल रज़ामंदी सां। ईअं न त पहिरीं घरवारी ख़बर न हुजे तव्हां ॿी शादी करे वेही रहो ऐं पोइ ॼंडापट शुरू थी वञे। पर जेकॾहिं अफोर्ड नथा करे सघो मूं वांगुरु त पोइ हिकिड़ी शादीअ ते ई गुज़ारो कयो। 2, 3 शादियूं हूंदियूं त माण्हू ज़रा रिलैक्स हूंदो। हिकिड़ी जेकॾहिं घरवारी नाराज़ थी वञे कंहिं ॻाल्हि ते या ॿाहिरि वञे थी या पेके हली थी वञे त तव्हां ॿी घरवारी सां वेही रहो, ॻाल्हि ॿोल कयो, पंहिंजे दिलि जो हाल ॿुधायो हुनखे। जेकॾहिं ॿी बि न आहे त वरी पोइ 3 खां तव्हां वेही ॻाल्हि ॿोल करे सघो था, हुन सां मिली सघो था। ईअं हिकिड़ो गानो बि आहे पुराणो मुख़्तियार शीदीअ जो, ओ हाणे तोखे भुली वञिबो, कंहिं ॿिए जे पोयां लॻबो, कंहिं ॿिए बि कया माणा, के 3 जे पोयां लॻबो, तू नहीं और सही ओ संग दिल, और नहीं और सही ओ संग दिल। तो इन करे जी हो गानो भी है ना, छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए, ये मुनासिब नहीं आदमी के लिए, प्यार से भी ज़रूरी कई काम है, प्यार सब कुछ नहीं आदमी के लिए। तो केतिरा ई असांजा माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि बसि तूं ई आहे दुनिया में, बसि तोखां सवाइ मरींदासीं, ॿी का आहे ई न। ईअं न आहे भाउ, नौकिरी बि कयो त 2, 3 कयो ऐं कारोबार बि कयो था त 2, 3, 4 कारोबार कयो। जीअं मां अलीगुल खां पुछियो हुअमि लाफ्टर हाउस में, त जॾहिं हिकिड़ो चैनल तव्हां यूट्यूब हले पियो त ॿियो खोलण जी कहिड़ी ज़रूरत पेश आई, त हुननि चयो बाबा मथां हिकिड़ो चैनल हली हली वेहिजी वञे ऐं व्यूज़ न अचनि या बंदि थी वञे त घटि में घटि ॿियो चैनल त हुजे, आसरो त हुजे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं मां बि इहो सुवालु पुछण खां पहिरियां मां पंहिंजे पाण खां सुवालु पुछां, जॾहिं हिकिड़ो चैनल मुंहिंजो आहे हले पियो सौराब सूमरो नाले सां, त ॿियो सौराब सूमरो गेमिंग जो छो खोलियो, हिन जे लाइ खोलियो त जीअं हिकिड़ो हले थो, जेकॾहिं उहो अॻिते हली नथा ठाहे सघूं, टाइम नथा ॾेई सघूं त ॿियो चैनल हलंदो रहे। ईअं ई फेसबुक पेज बि आहे, 2, 3 पेज बि ठाहियो, मतिलबु कमु कंदा रहो, ऑप्शन तव्हां वटि 3, 4 हुजनि, हिकिड़े ते न वेही रहो बसि हाणे इहो ई सही आहे, हिन में गुज़ारो थिए थो बाबा, बसि शुकुरु अलाह जो, बसि मिड़ई दाल चांवर मिलनि था पिया, सॼी उमिरि मिलंदव ई दाल चांवर। पोइ इन करे शाबलती भिटाई जो शेर आहे जीअं त जेॾो तुंहिंजो नाव वाजिबि ओॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणीअ तूं छपर तूं छां, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु थी। इन शेर खां पोइ कुझु ॻाल्हाए नथो सघिजे, छो जो इन शेर में तमामु वॾी हिकिड़ी तशरीह आहे, इन जी वॾी वज़ाहत आहे, जेकॾहिं करणु वेहंदासीं त टाइम खुटी वेंदो
अला साईं लाइ चवे थो शाबल भिटाई जेॾो तुंहिंजो नाव बाज बि ओॾियाई मंगा असांखे ख़बर न आहे त तुंहिंजो नालो अला साईं केतिरो वॾो आहे जेॾो तुंहिंजो नाव आहे एतिरी असां ते बाज कर ऐं हिन वक़्तु ख़ासि करे असांजी सिंध ते अला साईं जेॾो तुंहिंजो नाव आहे ओॾी बाज कर। जेकॾहिं मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में आयूं न वणनि थियूं त कमेंट्स में बि कुझु ॿुधायो, कुझु न कुझु लिखो ज़रूरु, लाइक कयो, शेयर कयो ऐं फॉलो कयो हिन पेज खे बि ऐं चैनल खे बि सब्सक्राइब कयो त महिरबानी थींदी तव्हांजी। वरी ॿिए किसे सां गॾु वरी तव्हां साम्हूं हाज़िर थींदुसि।